नादिर नादिर मुंहिंजा भाउ कुछ त खा, ये तो बुख मारी वेंदे, कमज़ोर थी वेंदे तूं। या अल्लाह, मुंहिंजे भाउ ते रहम करम फरमा, हिनखे तंदुरुस्ती अता फरमा। साइण मूंखे ॾियो त साईं नादर खे मां खाराइण जी कोशिश कयां, मतां खाए। अल्लाह साईं रहीम आहे, इंशाल्लाह नादर साईं खे जल्दी ठीक करे छॾींदो। मूंखे ॾियो। नादर साईं, तव्हांखे खाइणो त पवंदो न, तव्हांखे ज़िंदा रहणो आहे, पंहिंजे लाइ न सही, पंहिंजनि जे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ। तव्हां खाओ। सदोरी, तुंहिंजे हथ में तो वाकई जादू आ। तू नादरे खे रब खारा, मां ॿियो कमु करे अचां थी। हाँ जी। नादर, तोखे ख़बर आहे त तोखां सवा मां कीअं थी जीआं? तोखां सवा त पल पल पुलसरात तां गुज़रणो थो पवे मूंखे। तोखां सवा मुंहिंजी ज़िंदगी वीरान आहे। वैसे गुलूअ जी ख़बर पइजी वई आहे। गुलू हाशिम जो भाउ आहे ऐं छा? ऐं हाशिम जेल मां आज़ाद थी आयो आहे। गोहर हाशिम जे आज़ाद थियण सां असां ते को फ़र्क़ु नथो पवे। फुसड़ी बड़ ते वेठी त छा, न वेठी त छा। बहुत सियाणनि चयो आहे त दुश्मन खे कॾहिं कमज़ोर न सम्झिजे, चोरी कुतो बि चकाणी वेंदो आहे। जंहिंजे उमिरि जी ख़बर हुजे हुनजा ॾंद कहिड़ा ॾिसजनि। गोहर हाशिमड़ो असांजो ॾिठल आहे, हू असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। हुनजे भाउ जा कातिल असां न आहियूं, पाण पंहिंजे भाउ जो कातिल आहे ऐं जंहिंजी सज़ा हुनखे मिली चुकी आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।